अपडेट के अवां खे अहम ख़बर आहे। सखर मां गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी SHO बागर जी गिरफ़्तार। अपडेट कनासी थर्ड जुडिशल मैजिस्ट्रेट की अदालत में ॿुधणी SHO बागर जी बरकत भट्टी पेश। गुलाम मुर्तज़ा जतोई के वकील फारूक जतोई दलील मुकम्मल करे वरता। SHO बागर जी गुलाम मुर्तज़ा जतोई केस में पुलिस पेपर पेश न किया। अदालत पेपर जमा न कराइण ते SHO बागर जी के गिरफ़्तार कराए विहारे छॾियो। अपडेट कनासी DSP जी मुआफ़ी वारी दरख्वास्त SHO के आज़ाद कियो वियो। ख़बर अवां शेयर कनासी हिकु भेरो ॿीहर सखर खां गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी थी आहे। अपडेट के अवां खे थर्ड जुडिशल मैजिस्ट्रेट की अदालत में ॿुधणी SHO बागर जी बरकत भट्टी पेश। गुलाम मुर्तज़ा जतोई के वकील फारूक जतोई दलील मुकम्मल करे वरता। SHO बागर जी गुलाम मुर्तज़ा जतोई केस में पुलिस पेपर पेश न कया। अदालत पेपर जमा न कराइण ते SHO बागर जी के गिरफ़्तार कराए विहारे छॾियो। DSP जी मुआफ़ी वारी दरख्वास्त SHO के आज़ाद कयो वियो। तफ़सील मालूम कनासी मोरोड़ो महर खां जी घड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। सखर अदालत कत्ल के इरादे ऐं धमकियुनि के केस में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख्वास्त जे ॿुधणीअ दौरान रिकॉर्ड पेश न कंदड़ SHO बागर जी बरकत भट्टीअ के गिरफ़्तार कराए विहारियो वियो आहे। थर्ड जुडिशल मैजिस्ट्रेट सखर जी अदालत GD अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख्वास्त की ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान बागर जी थाणे जो SHO बरकत भट्टी पेश थियो। उन दौरान गुलाम मुर्तज़ा जतोई जे वकील फारूक जतोई जी तरफ़ां ज़मानत वारी दरख्वास्त ते दलील मुकम्मल किया विया। अदालत बागर जी थाणे जे SHO बरकत भट्टीअ खां पुलिस जेके केस मुतलिक़ पेपर या रिकॉर्ड जेको आहे पेश न करण ते कावड़ जो इज़हार कियो वियो। उन खां पोइ अदालत SHO बागर जी बरकत भट्टीअ के गिरफ़्तार कराए 3 कलाक खां वधीक वक़्त ताईं जेको आहे अदालत में हिरासत में विहारियो वियो। उन खां पोइ सरकारी वकील ऐं DSP जे तरफ़ां अदालत के माफ़ीअ जी दरख्वास्त ॾिनी वई। अदालत माफ़ी वारी दरख्वास्त मंज़ूर कंदे गिरफ़्तार कराए SHO बागर जी बरकत भट्टीअ के आज़ाद कियो वियो आहे। अदालत जी तरफ़ां इहा बि हिदायत कई वई आहे जांच ऑफिसर के त गुलाम मुर्तज़ा जतोई जे ख़िलाफ़ जेको केस दाख़िल कियो वियो आहे जंहिंमें नालो ज़ाहिर कियो वियो आहे उन जो जेको रिकॉर्ड आहे उहो सुभाणे अदालत में पेश कयो वञे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।